अदा मुंहिंजो नालो सिकंदर अली आहे, मां पाण दादू जो आहियां ऐं रहां नॉर्वे में पियो। तक़रीबन मूंखे 10 साल नॉर्वे में थी विया आहिनि। मां एज़ अ फुल ब्राइट स्कॉलर नॉर्वे मां हिते USA आयल आहियां ऐं हाणे मां रहंदो आहियां यूनिवर्सिटी ऑफ बुफलो में कमु कंदो आहियां एज़ विज़िटिंग प्रोफेसर आहियां हुते ऐं बुफलो में रहां पियो। ऐं स्पेशली मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त सिंध यूथ कॉन्फ्रेंस जेका ऑर्गेनाइज़ कई पई वञे न्यू जर्सी में, साईं अलीसन भुट्टो ऐं ॿिया हुन जा साथी जेके हुन कॉन्फ्रेंस में कोशिशि कई आहे त माना सिंध जो जेको टैलेंट आहे उन खे गॾु कजे ऐं उन्हनि जे लाइ ग्रोथ लाइ कमु कजे। मां सम्झां त इहो हिकिड़ी वॾी अहम एफर्ट आहे ऐं असांखे इन एफर्ट खे वर्ल्ड वाइड ठाहिणु घुरिजे, न सिर्फ़ु इहो बल्कि सॼी दुनिया में अहिड़ी एफर्ट करणु घुरिजे त जीअं असांजो टैलेंट जेको आहे उनखे वधीक सपोर्ट ॾिजे ऐं उनखे अॻिते वधाइजे। त इंशाल्लाह आई एम लुकिंग फॉरवर्ड टू सी मोस्ट ऑफ आवर फ्रेंड्स एंड colleagues tomorrow and looking forward to interact with all of you. Thank you so much. My name is Sikandar and greetings from Buffalo.